आई आहियां। जीअं त तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो त हिन वक़्तु कोरोना वायरस जे हवाले सां असांजे मुल्क में तमामु घणा हालात ख़राबु आहिनि ऐं सिर्फ़ु असांजे मुल्क में न बल्कि पूरी दुनिया में हिन वायरस जो अटैक थियो आहे, जंहिं करे तव्हां ॾिसो पिया त सॼी दुनिया जी जेका कंडीशन आहे असां सभु तव्हांजे साम्हूं आहे। न्यूज़ में हर माण्हू, हर आर्टिस्ट, हर सियासतदान पंहिंजे तरफ़ां इहो ई सभु एहतियात जे लाइ तव्हांखे मैसेज ॾेई रहिया आहिनि त असांजी जेका आवाम आहे उन में जेको आहे सो हिकिड़ी पंहिंजी ज़ाती थिंक हूंदी आहे, उहो हमेशह पंहिंजे हिसाब सां सोचींदा आहिनि, पंहिंजे हिसाब सां हलंदा आहिनि। पर हीउ जेतिरो बि एहतियात ॿुधायो वञे पियो सिर्फ़ु तव्हांजी पंहिंजी ज़ात जे लाइ, त इन करे तव्हां जेतिरो थी सघे थो पंहिंजे घर जे अंदरि रहो, पंहिंजे फैमिली मेम्बर्स जो ख़्यालु कयो, पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु करियो। छो जो मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सिर्फ़ु जेके थोरी घणियूं असांखे एहतियाती तदाबीर ख़बर पियूं आहिनि, जेके ॿुधायूं वयूं आहिनि हाई लेवल ताईं, हितां खां वठी चाइना ताईं, जितां खां वायरस उथियो आहे उतां खां वठी सिर्फ़ु इहो ई ॿुधायो वञे पियो त कंहिंसां हथु न मिलायो, कंहिंखे भाकुर न पायो, कंहिंजे वेझो न वियो, थोरो डिस्टेंस रखो पंहिंजे ऐं साम्हूं वारे माण्हू जे विच में, ऐं उन सां गॾु तव्हां बार बार जेके से पंहिंजा हैंड वॉश करियो ऐं प्लस जेको आहे सो सैनिटाइज़र जो इस्तेमालु वधीक कयो। जेतिरो पंहिंजो अहम जेके अशिया आहिनि उहे वठी करे पंहिंजे घर जे अंदरि सिक्योर रहो। घर खां वधीक असांजे लाइ सिक्योर का बि जॻह न आहे जो असां न पंहिंजे वायरस खां, हिन मूज़ी मर्ज़ खां पंहिंजे पाण खे ऐं पंहिंजे फैमिली मेम्बर्स खे बचाए सघूं। ऐं असांजी जेका आवाम आहे उन हमेशह जेको आहे सो तमामु जिन जी हिकिड़ी ज़हनियत जेका तमामु घणी सुठी आहे, जेको पढ़ियलु लिखियलु तबिको आहे, जेके माण्हू पंहिंजे ज़िंदगी सां, पंहिंजे बच्चनि सां, पंहिंजे घरनि सां तमामु घणो मुहबत रखनि था, उन्हनि हमेशह कोऑपरेट कयो आहे। ऐं उन्हनि जे लाइ बि ख़ासि करे ॿुधाईंदा हलो, छो जो मूंखे तमामु घणी हैरत थी कुझु देरि पहिरियां न्यूज़ ॾिसी करे त रेलवे स्टेशन्स फुल लॻा पिया आहिनि, जेके पब्लिक ट्रांसपोर्ट जिते बंदि कया विया आहिनि उन्हनि जॻहियुनि ते कुझु न कुझु माण्हू जेके से पंहिंजे लाइ कन्विंस करण जी कोशिशि में ॼण माण्हुनि खे को टूअर जे लाइ मोकलूं मिलियूं आहिनि ऐं माण्हू इहे सम्झी रहिया आहिनि त बसि असां पिकनिक मनाए वठूं या किथां घुमी फिरी वठूं। ख़ुदारा हरगिज़ ईअं न आहे। अलाह जो वास्तो आहे तव्हां सभिनी खे जेतिरो थी सघे पंहिंजो ऐं पंहिंजे फैमिली जो ख़्यालु करियो, पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु करियो ऐं उन्हनि सभिनी सां जेको आहे सो तव्हांजी एतिरी मोहबत आहे, उन मोहबत जो ई वक़्तु आहे। असां न चाहींदासीं त असां मुंहिंजा कंहिंखे इहो वायरस लॻे, सुभाणे असां उनजी तदफ़ीन न करे सघूं, उनखे कफ़न न ॾेई सघूं, उनखे गुसल न ॾेई सघूं। का बि शइ उन कंडीशन में कोरोना वायरस जे पेशेंट जे लाइ अलाउड न आहे, जिनजी क्रिटिकल कंडीशन आहे। त महिरबानी करे ख़ुदा जो वास्तो आहे तव्हां सभिनी खे पंहिंजे घर जे अंदरि रहो, पंहिंजे फैमिली मेम्बर्स जो ख़्यालु रखो, हथु न मिलायो, परे रहो, सैनिटाइज़र जो इस्तेमालु करियो ऐं जेके खाधे पीते जेको तव्हां शयूं जेके अशिया यूज़ कयो था, खाधो पीतो जेको कयो था उहो घर जे अंदरि पंहिंजो फ्रेश पचाए खाओ। ॿाहिरि जेको डिस्पोजेबल जेको आहे उन खां अवॉइड कयो जेतिरो थी सघे। असांखे का ख़बर न आहे त कहिड़ी शइ मां कहिड़ो वायरस असांखे कंहिं वक़्तु लॻी पए, त उन जे करे जेतिरो थी सघे प्लीज़ पंहिंजो ख़्यालु कयो। थैंक यू सो मच।